इस्लामाबाद के शक्करपणिया वारे इलाके में जश्न आज़ादी की तकरीब दौरान परदेही सयाह औरतुन के जिनसी तौर हिसाइण वारे वाक़िए समूरी क़ौम जा कंध शर्म विचां झुकाए छॾिया आहिनि। 14 अगस्त वारे ॾींहुं परदेही सयाह जश्न आज़ादी की तकरीब ॾिसण लाइ शक्करपणिया पहुता त ओबाश क़िस्म के नौजवाननि हिननि जो घेराव कयो ऐं खेनि तंग करण शुरू कयो। वीडियो में जुनूनी जवाबदार सयाह औरतुन के तंग कंदे ऐं इंतहाई किरियल हरकतूं कंदे नज़र अची रहा आहिनि। इस्लामाबाद पुलिस वाक़िए जो नोटिस वठंदे केस दाख़िल करे वरितो ऐं पुलिस जी दावा है त वाक़िए में मुलविस 4 मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। इस्लामाबाद पुलिस जे तर्जुमान जो चवणु आहे त IG इस्लामाबाद डॉक्टर अकबर नासिर ख़ान वाक़िए जो सख़्तीअ सां नोटिस वरितो आहे ऐं वीडियो जी मदद सां ॿियनि जवाबदारनि जी सुञाणप करे इन्हनि खे बि जल्द सोघो कयो वेंदो।